इस्पगोल एक अहिड़ी जड़ी बूटी आहे जंहिंजा फ़ाइदा अणगिणिया आहिनि। ही जिस्मानी सेहत खां वेंदे खल जी सार संभाल ताईं हर शइ लाइ फ़ाइदेमंद आहे। इस्पगोल हिकु हाज़मेदार फाइबर आहे जेको हाज़मे जा केतिरा ई मसइला हल करण जी सलाहियत रखे थो ऐं बहितरीन हाज़मे वारे निज़ाम जो ज़ामिन आहे। इस्पगोल खे अंग्रेज़ीअ में सीलियम हस्क चयो वेंदो आहे। पंहिंजी सेहत वारनि जुज़नि जे करे ही केतिरनि ई मर्ज़नि में दवा जे तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे। इस्पगोल जा खल लाइ फ़ाइदा बि अनेक आहिनि। जेकॾहिं अव्हां घुंजनि खां पाक हमवार साफ़ ऐं हिक टून में खल जो रंग चाहियो था त इस्पगोल हिकु बहितरीन चूंड आहे। इस्पगोल में मौजूदु केतिरियूं ई अहम मादनियात, विटामिन्स, एंटीऑक्सीडेंट्स अव्हां जी सेहत खे बहितर बणाइण में अहम किरदार अदा कंदा आहिनि। ही जिस्म मां ज़हरीलनि मादनि खे ख़तम करण, कब्ज़ खे ख़तम करण, कोलेस्ट्रोल खे तवाज़ुन में रखण, थोल खे बचाइण ऐं आंड्रनि जे सिंड्रोम खां बचण में मदद कंदो आहे। इस्पगोल खल जे केतिरनि ई मसइलनि जीअं मोहीड़नि ऐं दाणनि खे घटि करे थो। चमकदार खल लाइ इस्पगोल जा अणगिणिया फ़ाइदा आहिनि। जेकॾहिं अव्हां मोहीड़नि मां परेशान रहंदा आहियो त इन जे असरनि खे घटि करण लाइ इस्पगोल जो इस्तेमालु करे सघो था। ही मोहीड़नि सबबु थींदड़ सोज खे ख़तम करे खल खे हमवार बणाइण में मदद कंदो आहे। इस्पगोल खे चेहरे ते लॻाइण सां खल ते ॼमियल सणभ खे ख़तम करण में मदद मिलंदी आहे। जेकॾहिं अव्हां गदिलनि इलाइक़नि में कमु कंदा आहियो त अव्हां जी खल ते धूड़ ऐं गंदगी गॾु थियण जो ख़तरो हूंदो आहे। हिकु भेरो जॾहिं अव्हां इस्पगोल खे चेहरे ते लॻाईंदा आहियो त ही खल जे तहनि मां वाधू तेल, गंदगी ऐं धूड़ खे साफ़ करे छॾींदो आहे। ही जेल जी सूरत में मसामनि जी सफ़ाई में बि मदद कंदो आहे। बहितर नतीजनि लाइ इन खे रोज़ इस्तेमालु कजे। इस्पगोल सोज खे ख़तम करण लाइ बि मशहूरु आहे। जेकॾहिं अव्हां कंहिं सोज या ॿी तकलीफ़ में मुब्तला आहियो त इस्पगोल खे हणंदे फौरी अव्हां खे आराम मिलंदो। हिकु कप पाणीअ में हिकु चमच इस्पगोल ऐं अधु चमचो माखी मिलायो। जॾहिं घाटी थी वञे त उन खे चेहरे ते लॻायो। हल्के हल्के हथनि सां मसाज करियो ऐं अधु कलाक बाद चेहरो धोई वठो। रोज़ानी इहो अमल करण जे कुझु ॾींहंनि बाद अव्हां जो चेहरो चंड जी आं चमकण लॻंदो।